सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच दादूवासी कैदी की अपील ते नोटिस वठंदे घरू खाते खां सिंध जेलनि में क़ैद उम्र क़ैद की सज़ा भोगींदड़ कैदियुनि जा तफ़सील तलब करे वरिता आहिनि। दादू जे जोहीवारे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ कैदी अब्दुल करीम बाहूटो पारां सज़ा ख़िलाफ़ दाख़िल अपील ते ॿुधणी थी। ॿुधणी दौरान अदालत पारां तलब करण ते घरू खाते जो एडिशनल सेक्रेटरी काज़ी शाहिद परवेज़, DIG जेल ज़ियाउर रहमान समेत ॿिया अमलदार पेश थिया। कैदी के वकील इशरत अली लोहर अदालत के आगाही ॾिनी त कैदी 2025 ईस्वी खां लाॻीतो जेल में क़ैद आहे ऐं हेसि ताईं हू लॻभॻि 16 साल क़ैद भोगे चुको आहे। उन लाइ घरू खाते के संदसि सज़ा में मिलंदड़ माफ़ी वारे मामले जो नोटिस वठणु घुरिजे हा। जस्टिस अमजद अली सहतो ते मुश्तमिल सिंगल बेंच वकील जी अहिड़ी आगाही बैदि अमलदारनि खां पुछाणो कयो त अव्हां नोटिस छो न वरितो, जंहिं ते अमलदारनि इंकशाफ़ कयो त जेलनि में अहिड़ी नोयत जा 174 कैदी मौजूदु आहिनि। अदालत मामले जो नोटिस वठंदे घरू खाते खे हुकुम ॾिनो त 23 डिसंबर ते सज़ा याफ़्ता कैदियुनि तोड़े माफ़ी जे मुस्तहिक़ कैदियुनि जा तफ़सील फ़राहम कया वञनि। होम सेक्रेटरी के जेका कैदी दरख़्वास्त मोकली हुई उन जे लाइ होम डिपार्टमेंट जो जेको सेक्रेटरी आयो हुयो कल काज़ी शाहिद परवेज़ उन पंहिंजो टाइम जवाब जमा कराइण जे लाइ वरितो ऐं वरी हिकिड़ी नई ॻाल्हि उन कोर्ट में जेका ॿुधाई त अहिड़ा 174 कैदी आहिनि सिंध जी जेलनि में जेका 16 साल खां मथे गुज़ारे चुका आहिनि ऐं उन्हनि जी अपील जेका आहे उहा होम डिपार्टमेंट जे वटां पेंडिंग पई आहे। त सिर्फ़ु और सिर्फ़ु इन्हनि जी नाअहली जे करे उहा माण्हू लोढ़नि पिया जेको इख़्तियार होम सेक्रेटरी जो आहे। त कोर्ट उन्हनि खे चयो त बाबा तव्हांखे जेका बि एप्लीकेशन ते ऑर्डर करिणो आहे जेको तव्हांजो कमु आहे घटि में घटि उहा त कयो तव्हां। त उन ते कोर्ट स्ट्रिक्टली डायरेक्शन ॾिनी त तव्हां इहा कोर्ट नथी चए त तव्हां उन्हनि जी सज़ाऊं माफ़ु कयो या बहाल रखियो या न कयो या उन्हनि जे वारसनि खां पुछो, जेका बि तव्हांखे एप्लीकेशन आहे घटि में घटि माण्हू कैदीअ जे लाइ को रस्तो त खुले। त उन ते जेका कोर्ट सगोरी होम डिपार्टमेंट जे सेक्रेटरी खे घुराए करे उन को जवाबु तलब कयो आहे त इन दरख़्वास्तनि ते अञा ताईं जेका पेंडिंग पियूं आहिनि 174 कैदियुनि जूं अञा ताईं उन ते ऑर्डर छो न कयो वियो आहे। ऐं वरी कोर्ट चयो आहे त इन जो तव्हां जेको तरीक़ाकार आहे उहा ॿुधायो त इहा कीअं डिसाइड थींदियूं तव्हां। बाक़ी पोइ जेका इन जी सज़ा बाक़ी बची आहे अब्दुल करीम जी त उन अपील एप्लीकेशन खां पोइ डिसाइड थींदो त आया की इन जी अपील मेरिट ते डिसाइड थी थिए या 16 सालनि जे करे जेका इहा सज़ा मुअतल थी कई वञे। हाणे वरी जेका इन केस खे 15 तारीख़ ते रखियो वियो आहे 11 बजे। अच्छा, तव्हां वटि इहा जेको अपील आहे हिन जी अपील हुई, हिन जी जेल मैनुअल दरख़्वास्त हुई, छा हो तव्हां? असां वटि इन जी अपील हुई जेका होम डिपार्टमेंट खे दरख़्वास्त वेंदी आहे उहा कैदीअ जे पारां असां चवंदा आहियूं त कैदी छो त उहा प्योरली जेका आहे कैदी जो इख़्तियार हूंदो आहे। उहा कैदी हिकिड़ी दरख़्वास्त लिखत में सुपरिटेंडेंट जेल खे ॾींदो आहे। 140 रूल आहे पाकिस्तान प्रिज़न रूल जो, उन में उहा पोइ जेल सुपरिटेंडेंट जेका आहे मार्क कंदो आहे होम डिपार्टमेंट खे सेक्रेटरी खे त इन कैदी जी दरख़्वास्त आई ऐं इन ते तव्हां ऑर्डर कयो त उहा जेल मां ई वेंदी आहे थ्रू प्रॉपर चैनल। त असां कैदी खे उहा चयोसीं, उहा जेल मां कैदी उहा होम डिपार्टमेंट खे मोकिली हुई ऐं उहा अञा ताईं डिसाइड न थी आहे, जंहिंजे करे हीअ जेका अपील अञा ताईं पेंडिंग पई आहे। जोही जी रहवासिण कमरुनिसा नाले औरत पंहिंजे मुड़ुसु अब्दुल सत्तार बाहूटो जे क़त्ल जो केस अली मोहम्मद बाहूटो, संदसि पुटु अब्दुल करीम बाहूटो ऐं ज़मीर बाहूटो ख़िलाफ़ 19 अप्रैल 2025 ईस्वी दौरान दाख़िल करायो हो। थर्ड एडिशनल सेशन जज दादू जी अदालत 9 जनवरी 2013 ईस्वी ते ट्रायल मुकमल थियण बैदि पीउ ऐं पुट खे ॾोह साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा ॿुधाई हुई, जॾहिं त ज़मीर खे अदालत 14 साल क़ैद काटण जो हुकुम ॾिनो हो। कैदी अली मोहम्मद बाहूटो जे केस जी पैरवी कंदड़ वकील जमील आराई जो चवणु आहे त 2019 ईस्वी दौरान कैदी अली मोहम्मद बीमारी विघे सेंट्रल जेल में फ़ौत थी वियो हो, जॾहिं त संदसि पुटु अब्दुल करीम अञा ताईं क़ैद में आहे। ऐं 2004 खां वठी इन्हनि जी अपील जेका आहे उहा हाई कोर्ट में पेंडिंग हुई। इन अपील जे पेंडिंग जे दौरान ई जेका आहे अली मोहम्मद जेका जेल मां ई गुज़ारे वियो हलियो। उन जी अपील जो नंबर न आहे अची सघियो छो त बैकलॉग वॾो आहे या आहे किल्लत आहे जजनि जी सिंध हाई कोर्ट में जेका टाइमली अपॉइंटमेंट न थींदी आहे। मुंहिंजी इहा बि गुज़ारिश आहे त गवर्नमेंट खे त टाइमली जेकॾहिं उहा बि इहा सॼी कमु थी वञे त माण्हू लोढ़नि था। हींअर जेका केस हलियो हाणे इन में जेकॾहिं माण्हू